बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदो। असां पंहिंजे इन चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु नई क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं कोटेशन मार्क जो इस्तेमालु कंदासूं ऐं कोटेशन मार्क जे मुतलिक़ डिटेल में सिखंदासीं। जीअं तव्हां सभिनी भाइरनि खे इहो लाज़मी ख़बर हूंदी त असां पंहिंजे इन चैनल ते पंक्चुएशन जो हिकु निढो कोर्स स्टार्ट करायो हो, जंहिंखे वधाईंदे अॼु असीं हिकु नई क्लास सां हाज़िर थियासीं ऐं हिन क्लास में असीं कोटेशन मार्क जे मुतलिक़ सिखंदासीं। हाणे असीं क्लास जे तरफ़ हलूं था। सभिनी खां पहिरीं त असांखे इहो ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त कोटेशन मार्क, स्पीच मार्क या वरी इन्वर्टेड कोमा टे सेम हूंदा आहिनि। इन टिनी जा नाला डिफरेंट आहिनि, लेकिन इन जो सिंबल ऐं इन जो यूज़ सेम आहे। मतिलबु त ॻाल्हि सेम आहे, नाला चेंज आहिनि। हाणे असीं कोटेशन मार्क खे डिटेल में सम्झंदा आहियूं। कोटेशन मार्क खे डिटेल में सिखण खां पहिरीं असांखे इहो सम्झणो पवंदो त टाइप्स ऑफ कोटेशन मार्क छा आहे, टाइप्स ऑफ कोटेशन मार्क केतिरा आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु छा आहे, उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। लेकिन इन खे सिखण खां पहिरीं असांखे इहो त मालूम हुजणु खपे त कोटेशन मार्क पाण छा आहे, कोटेशन मार्क चवनि छा खे था, कोटेशन मार्क आहे छा। ॾिसो, पंक्चुएशन में हिकु अहिड़ी निशानी जेका निशानी कंहिं जुमिले खे बंदि करे, उन जुमिले खे बंदि करण लाइ जेका निशानी इस्तेमालु कई वञे, उन निशानी खे असीं चवंदा आहियूं कोटेशन मार्क। इन निशानी जो छो इस्तेमालु कयो वञे थो? जॾहिं कंहिं शख़्स जा लफ़्ज़ असां पंहिंजी ज़ुबान मां सेम टू सेम कढूं, तॾहिं उन लफ़्ज़नि खे बंदि करण जी ज़रूरत पवे थी ऐं बंदि करण लाइ जेका मार्क इस्तेमालु कई वञे थी, जंहिं मार्क जी असांखे ज़रूरत पवे थी, उन मार्क खे, उन निशानी खे असीं चवंदा आहियूं कोटेशन मार्क। या वरी आउं तव्हांखे ईअं चवां, को बि जुमिलो हुजे, उन जुमिले में को अहिड़ो अल्फाज़ हुजे जंहिं अल्फाज़ ते पूरो जुमिलो डिपेंड करे रहियो हुजे, उन जेको अल्फाज़ आहे, उन अल्फाज़ खे बंदि करण लाइ पिणु असांखे कोटेशन मार्क जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहो लफ़्ज़ असीं कोटेशन मार्क जी मदद सां बंदि कंदा आहियूं। चलो, हाणे असीं ॻाल्हि कंदा आहियूं टाइप्स ऑफ कोटेशन मार्क। त कोटेशन मार्क जा टाइप कहिड़ा आहिनि ऐं इन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इन लाइ तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त ॿ तरह जा कोटेशन मार्क हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सिंगल ऐं ॿियो वरी हूंदो आहे डबल। हिते लिखियलु आहे सिंगल इन्वर्टेड कोमास। हीअ जेके आहिनि, हीअ सिंगल इन्वर्टेड कोमा आहिनि ऐं हीअ वरी डबल आहिनि। डबल छो? हिते ॾिसो, जेको कोमा आहे 2 दफ़ा आहे, स्टार्ट में पिणु 2 दफ़ा ऐं ख़तमु थियण जी महिल पिणु 2 दफ़ा हूंदो, ऐं जेको सिंगल आहे उहो स्टार्ट में पिणु 1 दफ़ो ऐं ख़तमु थियण जी महिल पिणु 1 दफ़ो ई इस्तेमालु कयल हूंदो। हा, हिते इन्वर्टेड कोमा लिखियलु आहे। ॾिसो, आउं तव्हांखे स्टार्ट में ई ॿुधाए आयो आहियां, स्पीच मार्क हुजे, इन्वर्टेड कोमा हुजे या वरी कोटेशन मार्क हुजे, इहो सेम आहे, सिर्फ़ु लफ़्ज़ डिफरेंट आहिनि। त हिते मतिलबु इन्वर्टेड कोमा जो मतिलबु छा आहे? कोटेशन मार्क। एतिरे ताईं अव्हांखे ख़बर पइजी वई। बाक़ी इन जो जेको इस्तेमालु आहे, इन में जेको फ़र्क़ु आहे, इन में जेको डिफरेंट आहे, उहो असीं यूज़ ऑफ कोटेशन मार्क में अव्हांखे ॿुधायूं था। यूज़ ऑफ कोटेशन मार्क। कोटेशन मार्क जे यूज़ खे सिखण खां पहिरीं आउं तव्हांखे हिकु अहिड़ो जुमिलो ॾेखारियां जेको जुमिलो कोटेशन मार्क में बिल्कुलु बंदि आहे। हिते तव्हां ॾिसो, ही सेड, हिन चयो, आई एम यूअर बेस्ट फ्रेंड, आउं तुंहिंजो बहितरीनु दोस्त आहियां। हीअ जेको आहे, आउं तुंहिंजो बहितरीनु दोस्त आहियां, इन खे कोटेशन मार्क में बंदि कयो वियो आहे। लेकिन ही 2 उहे अल्फाज़ आहिनि जेके कोटेशन मार्क में बंदि न आहिनि। छो बंदि कोन्हे? छाजे करे बंदि कोन्हे? ही लफ़्ज़ छो बंदि आहिनि? हाणे इहो असीं डिटेल में सम्झूं था। ॾिसो, हिते ही जेको जुमिलो आहे, ही जुमिलो आहे डायरेक्ट स्पीच जो। मतिलबु त डायरेक्ट स्पीच। हिन चयो, हाणे असीं ॿिए जी ॻाल्हि करियूं पिया, पंहिंजी ॻाल्हि करियूं ई कोन पिया। असीं चऊं पिया, हिन चयो, आई एम यूअर बेस्ट फ्रेंड, आउं अव्हां जो बहितरीनु दोस्त आहियां। हीअ जेका ॻाल्हि कयल आहे, हीअ जेको सेंटेंस आहे, हीअ सेंटेंस हुन जो आहे, लेकिन उहो सेंटेंस असीं सेम टू सेम चयो आहे। त हिन सेंटेंस खे बंदि करण लाइ कोटेशन मार्क जी ज़रूरत पवे थी। हीअ असीं कोटेशन मार्क जो इस्तेमालु इन लाइ कयो छाकाणि त हीअ अल्फाज़ उहे आहिनि जेके हुन चया, इन लाइ असीं हिन ॻाल्हि खे कोटेशन मार्क में बंदि कई। हाणे हिते असां कोमा जो इस्तेमालु ॾिसूं था। हीअ कोमा जेकॾहिं हिन जुमिले में न हुजे तॾहिं बि को फ़र्क़ु नथो पवे। जेकॾहिं हिते कोलन जो इस्तेमालु हुजे तॾहिं पिणु जुमिले में को बि फ़र्क़ु नथो पवे। चलो, ॿियो मिसाल ॾिसूं था। ॿिए मिसाल में आहे, एस इज़ माई फेवरेट लेटर। एस जेको आहे मुंहिंजो पसंदीदा अखरु आहे। अच्छा, हिन एस खे छाजे लाइ इन्वर्टेड कोमा में बंदि कयो वियो आहे?
छाकाणि त एस हिकु अहिड़ो अल्फाज़ आहे जेको मुंहिंजो फेवरेट आहे। ABC में पूरी ABC में एस ही मुंहिंजो फेवरेट आहे, एस ही मुंहिंजो पसंदीदा आहे। एस ही हिकु अहिड़ो अल्फाज़ आहे जंहिंखे आउं पसंदि करां थो, त एस ख़ासि अल्फाज़ आहे मुंहिंजे लाइ। त इन एस खे आउं इन्वर्टेड कोमा में बंदि करे पंहिंजी फेवरेट जो ॿुधाईंदुसि। इन लाइ असीं एस खे इन्वर्टेड कोमा में बंदि कयो आहे। जेकॾहिं हिते को नालो अची वञे पोइ छा करियूं, हाणे हिते इन जो इस्तेमालु ॾिसूं था। स्ट्रेटेजिक इज़ अ डिफ़िकल्ट वर्ड टू प्रोनाउन। स्ट्रेटेजिक जेको आहे हिकु डिफ़िकल्ट लफ़्ज़ आहे, छा जो? प्रोनाउन जो। अच्छा, स्ट्रेटेजिक खे छाजे लाइ इन्वर्टेड कोमा में बंदि कयो वियो आहे? स्ट्रेटेजिक खे इन लाइ हिकु इन्वर्टेड कोमा में बंदि कयो वियो आहे छाकाणि त हीउ प्रोनाउन जो डिफ़िकल्ट वर्ड आहे। नाउन जो कोन्हे, वर्ब जो कोन्हे, एडवर्ब जो कोन्हे, प्रीपोजिशन जो कोन्हे, कंजक्शन जो कोन्हे, हीउ छा जो आहे? प्रोनाउन जो आहे। प्रोनाउन जो आहे मतिलबु त प्रोनाउन में जेको अल्फाज़ स्ट्रेटेजिक आहे उहो अल्फाज़ तमामु डिफ़िकल्ट आहे, त इन लाइ असीं स्ट्रेटेजिक खे इन्वर्टेड कोमा में क्लोज़ कयोसीं, बंदि कयोसीं। अच्छा, सेम मिसाल हेठि ॾिसूं था। स्ट्रेटेजिक इज़ अ डिफ़िकल्ट वर्ड। अच्छा, स्ट्रेटेजिक जेको आहे हिकु डिफ़िकल्ट वर्ड आहे। अच्छा, हिते छा हीउ जुमिलो सही आहे? न, हीउ जुमिलो बिल्कुलु ग़लति आहे, छाकाणि त हीउ हिकु सेंटेंस आहे। असीं सादे सेंटेंस में इन्वर्टेड कोमा जो इस्तेमालु नाहियूं कंदा। हीउ हिकु सादो सेंटेंस आहे, इन में इन्वर्टेड कोमा जो इस्तेमालु नाहियूं कंदा। जेकॾहिं इहो वज़ाहत कई वञे त स्ट्रेटेजिक छा में डिफ़िकल्ट आहे, कहिड़ी फील्ड में डिफ़िकल्ट आहे, कहिड़ी वजह में डिफ़िकल्ट आहे, जेकॾहिं उन जी वज़ाहत हिते थियलु हुजे तॾहिं असीं हिते इन्वर्टेड कोमा जो इस्तेमालु कंदासीं। चलो हिकु ॿियो सेंटेंस ॾिसूं था। ही आस्क्ड मी कैन यू प्रोनाउंस द वर्ड अल्बिट। अच्छा, हाणे हिते ॾिसो, सिंगल इन्वर्टेड कोमा ऐं डबल इन्वर्टेड कोमा ॿिन्ही जो इस्तेमालु आहे। हीउ तमामु इंट्रेस्टेड हिकु सेंटेंस आहे जंहिं ते अवां फोकस करियो। इंशाअल्लाह हिन सेंटेंस जी मदद सां ई अवां इन्वर्टेड कोमा ऐं डबल इन्वर्टेड कोमा जे मुतलिक़ सिखंदा। हिन मूंखां पुछो, छा तव्हां हिन लफ़्ज़ खे प्रोनाउंस करे सघो था? कहिड़े अल्फाज़ खे? अल्बिट खे। हाणे स्टार्टिंग में त असां इन्वर्टेड कोमा जो इस्तेमालु कयोसीं ऐं लास्ट में सेंटेंस जे पिणु असीं इन्वर्टेड कोमा डबल जो इस्तेमालु कयोसीं। लेकिन जेकॾहिं कंहिं सेंटेंस जे अंदरि कंहिं लफ़्ज़ ते पिणु डिपेंडिंग हुजे, कंहिं लफ़्ज़ ते फोकस हुजे, कंहिं लफ़्ज़ जे बारे में चयो वियो हुजे, तॾहिं असीं उन लफ़्ज़ जे मथां डबल न बल्कि सिंगल इन्वर्टेड कोमा जो इस्तेमालु कंदा आहियूं। स्टार्टिंग में डबल हूंदो, विच में जेकॾहिं असीं को लफ़्ज़ जे मथां कोमा ॾियूं तॾहिं असीं सिंगल इन्वर्टेड कोमा ॾींदासीं। सम्झ में अची वई ॻाल्हि? क्लियर थी वई? हाणे तव्हांखे जेकॾहिं इहो सेंटेंस असांजे साम्हूं अची वियो आहे त असां इन में हिकिड़ो ॿियो फ़र्क़ु अव्हांखे ॿुधायूं था त डबल इन्वर्टेड कोमा अक्सर अमेरिकन में हले थो, US में, ऐं जेको सिंगल इन्वर्टेड कोमा आहे उहो असांजो UK में हले थो। इहो अव्हां ज़हन में रखे छॾियो त डबल इन्वर्टेड कोमा अमेरिकन में हले थो वधीक ऐं सिंगल इन्वर्टेड कोमा जेको आहे UK में वधीक हले थो। चलो ठीकु आहे। इन खां पोइ असांजो सेम टू सेम सेंटेंस आहे, लेकिन इन में थोरो डिफरेंट आहे। उहो छा आहे? उहो सिर्फ़ु कोमा जो असां डिफरेंट कयो आहे, अलॻि यूज़ कयो आहे। सेंटेंस असांजो सेम ई आहे। ही आस्क्ड मी कैन यू प्रोनाउंस द वर्ड अल्बिट। अच्छा, ही सेंटेंस ऐं हिन सेंटेंस में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ही ग़लति आहे, ही सही आहे, इहो आउं तव्हांखे ॿुधायां। लेकिन फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे, हिते कोमा जो इस्तेमालु इन्वर्टेड कोमा खां बाद में कयो वियो आहे, जॾहिं त हिते कोमा जो इस्तेमालु इन्वर्टेड कोमा खां पहिरीं कयो वियो आहे। हाणे इहो अव्हां ॻाल्हि ज़हन में रखे छॾियो, जेकॾहिं इन्वर्टेड कोमा खां पोइ कोमा जो डायरेक्ट इस्तेमालु हुजे तॾहिं उहो सेंटेंस ग़लति हूंदो। हा, ही इन्वर्टेड, हीउ जेको सादो कोमा आहे इहो इन्वर्टेड कोमा खां पहिरीं हिन जाइ ते हुजे हा या वरी बिल्कुलु न हुजे हा तॾहिं बि हीउ सेंटेंस सही हो, लेकिन इन्वर्टेड कोमा खां फ़ौरन बाद इन जो इस्तेमालु कयो वियो आहे, इन लाइ हीउ सेंटेंस ग़लति आहे। दोस्तो, जेका अॼु असां हीअ क्लास ठाही, उमेदु कंदा आहियूं इहो क्लास तव्हांखे सम्झ आई हूंदी। ठीकु आहे, इन खां पहिरीं ऐं तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि कॉन्सेप्ट ॿुधाईंदो हलां त हिते अव्हां ॾिसो इन्वर्टेड कोमा, इन खां पहिरीं असीं हिते फुल स्टॉप जो इस्तेमालु कयो आहे। हीउ फुल स्टॉप जेकॾहिं हिते इन्वर्टेड कोमा खां पोइ करियो था तॾहिं बि हीउ सेंटेंस सही हूंदो। छा लाइ?
छाकाणि हीउ जेको इन्वर्टेड कोमा खां पहिरीं कयो वञे थो इहो अमेरिकन आहे ऐं हू वरी यूके में कयो वञे थो। हाणे हिते क्वेश्चन मार्क, जेकॾहिं हीउ क्वेश्चन मार्क इन्वर्टेड कोमा खां बाद में कई वञे तॾहिं पिणु हीउ सेंटेंस सही हूंदो, को बि इन में कंफ्यूज़ थियण जी ॻाल्हि न आहे। हाणे असां अव्हांखे इहो ई चवंदासीं जेकॾहिं हिन क्लास में अव्हां जो को क्वेश्चन हुजे, को सुवाल हुजे या वरी को ॻाल्हि सम्झ न आई हुजे त असांखे कमेंट करे उहा ॻाल्हि ज़रूरु पुछा कजो। इनशाला असां उन जी अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं उन बाबति। ऐं अॼु वारी क्लास खे असीं हिते ख़तमु कंदासीं। जेकॾहिं इहो क्लास पसंदि आई हूंदी त अव्हां असांजी इन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदव। त इनशाला हाणे असां हिकु ॿी क्लास सां मिलंदासीं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीत